नाज़रीन, जामशोर में आल सिंध एम्प्लॉइज अलायंस जे सॾ सरकारी मुलाज़िमनि पारां मुतालबनि जी मन्ता लाइ समूरनि सरकारी इदारनि में कम छॾ हड़ताल कई वई आहे। तफ़सील मालूम कयो था वधीक इरफान बुरफत खां। इरफान, छा वधीक तफ़सील आहिनि? शहर थोड़े ज़िले के अंदर जेको आहे सिंध एम्प्लॉइज अलायंस के सॾ ते अॼु जामशोर ज़िले जा जेके बि सरकारी नंढा वॾा इदारा आहिनि उहे मुकमल तौर ते हुन में तालाबंदी कई वई आहे, जंहिंमें स्कूल आहिनि, जेको हाई स्कूल खां वठी प्राइमरी सेक्शन ऐं उन सां गॾोगॾु जेके बि सरकारी नंढा वॾा इदारा आहिनि उन्हनि में तालाबंदी कई वई आहे। जॾहिं त सिंध यूनिवर्सिटी में ऐं मेरान यूनिवर्सिटी में पिणु फतवा जे सॾ ते उस्तादनि जी मुख़्तलिफ़ जेके तंज़ीमूं आहिनि उन्हनि एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया आहिनि। जॾहिं त उन सां गॾोगॾु सिंध ऐं मेरान यूनिवर्सिटी जे मुलाज़िमनि तरफ़ां उन एहतिजाजी मुज़ाहिरा करे धरना हया विया आहिनि। अलॻि अलॻि इन्हनि जो मुतालबो आहे त जेको आहे सिंध अलायंस जे सॾ ते जेको एहतिजाज कयो पियो वञे उन हवाले सां असां जामशोर में इन एहतिजाज जी कड़ी आहे। उन एहतिजाज जे हवाले सां सुबुह जो ई मुलाज़िमनि जेको आहे जेके बि सरकारी इदारा जेके शोभा हुया उन्हनि खे तालाबंदी करे बंदि कयो वियो आहे ऐं एहतिजाजी मुज़ाहिरा करे पोइ धरना हया विया आहिनि। इन्हनि मुतालबो कयो आहे त जेको सिंध अलायंस जे फ़ैसिले तहत जेको आहे 23 सेप्टेम्बर खां वठी 30 सेप्टेम्बर ते जेको तालाबंदीअ जो ऐलान आहे उन ते अमल कयो वेंदो ऐं 6 सेप्टेम्बर ते 6 अक्टूबर ते जेको आहे बिलावल हाउस कराची में धरणे जो पूरो ऐलान कयो वियो आहे। जी इरफान, अमान जी महिरबानी।